नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। कॉमनवेल्थ में भारत खे मिलिया वधीक 2 मेडल्स। कॉमनवेल्थ गेम्स में भारत सुठो प्रदर्शन करे रहियो आहे, तॾहिं शूटिंग में तेजस्विनीअ गोल्ड मेडल ऐं अंजुम सिल्वर मेडल खटण में सफलता प्राप्त कई आहे। पालनपुर में हिंदू राष्ट्र बोर्ड सां कई वई छेड़छाड़। पालनपुर जे माही ॻोठ में लॻल हिंदू राष्ट्र जे बोर्ड ते लघुमती समाज जे माण्हुनि कारो रंग लॻाए छॾण ते हिंदू समाज में गुस्सो छाइजी वियो आहे। यूपी गैंगरेप मामले में भाजपा जो विधायक थियो गिरफ्तार। यूपीअ जे उनावा में थियल गैंगरेप मामले जी जांच करे रहियल सीबीआई पारां भाजपा जे विधायक खे गिरफ्तार करे तहकीकात शुरू कई आहे। मैं यही कहना चाहती हूँ, मैं तो हमेशा से शुरुआत से ही सीबीआई जांच चाहती थी। योगी जी से कहना चाहूँगी कि यहाँ तक तो सही है, लेकिन आगे अभी हमें भरोसा नहीं है। अभी उनको गिरफ्तार किया गया है सर, और फिर छोड़ दिया जाएगा तो फिर क्या होगा सर? गैंगरेप जी वारदातुनि जे विरोध में कांग्रेस कई कैंडल मार्च। कठुआ ऐं उनावा में थियल गैंगरेप जी वारदातुनि जे विरोध में कांग्रेस पारां इंडिया गेट ते कैंडल मार्च कढी 17 अप्रैल ते काड़ो ॾींहुं मल्हाइण जी ज़ाहिरात कई वई आहे। जमीन विकास बैंक में रिश्वत स्कैंडल जो थियो पर्दाफाश। गुजरात जे गांधीनगर में आयल जमीन विकास बैंक जे हेडक्वार्टर में एंटी करप्शन ब्यूरो छापेमारी करे 56 लखनि जी रोकड़ सां केतिरनि ऑफिसरनि खे गिरफ्तार करे तहकीकात शुरू कई आहे। जमीन विकास बैंक जे एमडीए जे घर में थी छापेमारी। जमीन विकास बैंक मां गुजरात जो सभ खां वॾो करप्शन स्कैंडल ॿाहिरि अचण खां पोइ पाटण में आयल बैंक जे एमडी देसाईअ जे घर में पुलिस छापेमारी करे मिल्कत जी जांच शुरू कई हुई। छोटा उदयपुर में बाइक में भाई लगण ते जुवान थियो घायल। छोटा उदयपुर जे हाईवे ते वञी रहियल हिकु बाइक में भाई लगण सां बाइक ते वञी रहियल जुवान ॿरी वञण ते हुन जी हालत नाज़ुक हुअण जो मञण में अची रहियो आहे।
भरूच जे सजे परिवार जी अफ्रीका में थी हत्या। सालंका अफ्रीका में रहंदड़ मूળ भरूच पासे जे दीवा गोठ जे परिवार जे घर में नीगरो चोरन भाई ॾेई करे सजे परिवार जी हत्या कंदे दीवा गोठ में गमगीनी छाइजी वई आहे। गुजरात यूनिवर्सिटी में जुवानन के रोजगारी तालीम। गुजरात में वधी रहियल बेरोजगारी घटाइण लाइ गुजरात यूनिवर्सिटी पारां जुवानन के रोजगारी तालीम ॾियणु शुरू करण में आयो आहे। राजकोट में मंडप जे मज़दूर ते थियो हुमलो। राजकोट में भाजपा जा धरना पूरा थियण खां पोइ मंडप कढण में देर कंदड़ मंडप कॉन्ट्रैक्टर जे मज़दूर खे भाजपा नेताउनि ऐं पुलिस पारां मारण जी वारदात ॿाहिरि आई आहे। मोरबी जिले में पाणीअ जी तंगीअ जे करे प्रजा परेशान। मोरबी जिले जे केतिरनि ॻोठनि में पाणीअ जी तंगीअ ते माण्हुनि खे परे परे खां पाणी भरण लाइ वञणो पवंदो हुअण ते माण्हू परेशान थी रहिया आहिनि। सूरत में ज्वेलर्स जी दुकान मां 1 करोड़ जी थी चोरी। सूरत जे कापोद्रा में आयल जोगी ज्वेलर्स नाले जी पेडीअ में ॾींहुं ॾिठे जो आयल चोरनि दुकान मां 1 करोड़ जा गहना चोरी करे वञण ते पुलिस पारां तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। मुंबई इंडियंस जे साम्हूं सनराइज़ हैदराबाद जी थी फतेह। IPL में विस्पति ॾींहुं थियल मैच में सनराइज़ हैदराबाद जी टीम मुंबई इंडियंस खे 1 विकेट ते शिकस्त ॾेई करे वॾो झटको ॾिनो हुओ।
पाटण में कांग्रेस जीती कारोबारी सभा। गुजरात कांग्रेस समितिअ पारां 2019 जी चूंडुनि खे ध्यान में रखी करे पाटण में कारोबारी सभा रखी हुई, जंहिंमें प्रदेश अध्यक्ष चावड़ा ऐं विपक्षी नेता धानाणी पिण ख़ासि हाज़िर रहिया हुआ। भाजपा कयल उपवास जो कांग्रेस पाटण में कयो विरोध। विपक्ष के विरोध में भाजपा पारां करण में आयल उपवास धरना जो पाटण में कांग्रेस पारां विरोध करे भाजपा हाय हाय जा नारा पिण लगाया हुआ। राजकोट एयरपोर्ट जो रनवे डैमेज थियण ते ट्रैफिक जी थी असर। राजकोट जे एयरपोर्ट जो रनवे डैमेज थियण ते विस्पति ॾींहुं शाम जो मुंबईअ खां आयल फ्लाइट खे पिण वापसि मुंबई वञणो पियो हुओ। डीसा में फसल जी नई टेक्निक जो थी रहियो आहे उपयोग। केमिकल जे करे तकलादी थी वियल फसल खे हाइजेनिक ठाहिण लाइ डीसा जे हिक कुर्मीअ हिक नई टेक्निक जो उपयोग शुरू कयो आहे। अहमदाबाद में बीआरटीएस रूट जो थियो अनोखो विरोध। अहमदाबाद जे दानी लीमड़ा में आयल बीआरटीएस बस जे रूट जो विरोध में कांग्रेस पारां रूट खे श्रद्धांजलि ॾियण जो प्रोग्राम कयो वियो हुओ। सीहोर में फ्रूट जूस जी दुकानन ते छापेमारी। भावनगर जे सीहोर में नगरपालिका जे आरोग्य ऑफिसर जी टीम पारां शहर में खाइण पीअण जी दुकानन ते छापेमारी करे सैंपल खया विया हुआ।
भावनगर में जुआ कंदे बिन औरतुन सहित 13 गिरफ्तार। भावनगर जिले के सिंहौर पासे आयल सखवदर गोठ में क्राइम ब्रांच छापेमारी करे जुआ रांद करे रहियल बिन औरतुन समेत 13 जड़न के गिरफ्तार कयो हुओ। गांधीधाम में जुआन जी हत्या कंदड़ खे आजीवन कैद। गांधीधाम के रेलवे स्टेशन पासे 2 साल अग में देवी पूजक जुआन जी हत्या कंदड़ खे कोर्ट पारां आजीवन कैद जी सजा करण जो हुक्म कयो वियो आहे। भुज में निंगरीअ सां छेड़छाड़ कंदड़ खे 5 सालन जी कैद। कच्छ जे ज़रपरा गोठ में नाबालिग नींगरीअ सां छेड़छाड़ कंदड़ बदमाश खे भुज जी कोर्ट पारां 5 साल जे कैद जी सज़ा जो हुक्म करण में आयो हुओ।
कच्छ जी चेकपोस्ट ते रिश्वत वठंदड़ थियो गिरफ़्तार। कच्छ जी सूरजबारी पासे आयल फॉरेस्ट जी चेकपोस्ट ते लकड़ा खड़ी वेंदड़नि खां रिश्वत वठंदड़ सरकारी वन रक्षक खे एसीबी पुलिस पारां गिरफ़्तार कयो वियो आहे। भुज में भाजपा पारां कया विया उपवास। विस्पति ॾींहुं भाजपा पारां लोकतंत्र बचाइण लाइ करण में आयल उपवास ते भुज में पिण सांसद विनोद चावड़ा जी अॻवानीअ में उपवास करण में आयो हुओ। भाजपा जे हाईटेक उपवास जो कांग्रेस कयो विरोध। देश में भाजपा पारां करण में आयल हाईटेक उपवास जो भुज में कांग्रेस पारां विरोध करे देश जूं समस्याऊं हल करण जी घुर कई वई हुई। ये हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।